ऐसी कथा ॿुधी परिषद चए हे मुनिराज, कामदेव के शिव शंकर भोलानाथ कीअं जलाए भस्म कयो हो, उहा कथा वर्णन कयो। श्री सुखदेव चयो, राजा हिकु ॾींहुं महादेव कैलाश पर्वत ते ध्यान में मगन में वेठो हो त कामदेव हुनखे अहिड़ो अची सतायो जो महादेव जो ध्यानु हिकदमि टुटी वियो ऐं भोलानाथ क्रोध करे पंहिंजो टियों नेत्र खोले कामदेव खे भस्म करे छॾियो। कामदेव जे जली वञण जो समाचार ॿुधी रती नाले संदसि स्त्री रोइंदी पिटींदी उते आई। मां दुखी थी विलाप करण लॻी। बोल श्री कृष्ण भगवान की जय। श्लोक वर मुंहिंजो मारे करे अॼु हयं जिगर में तीर, शिव जी तो जख्मी कयो खपे मुंहिंजो अॼु शरीर। चऊं हाणे मां छा करियां, चओ हाणे मां छा करियां, ॾे दिलि मुंहिंजे खे धीर। हे मां नेड़े हारे नीर, हे रत घणो रोधन कयो। जॾहिं महादेव रतीअ खे अहिड़ीअ तरह विलाप कंदो ॾिठो तॾहिं दिलि में दया हाणे चवणु लॻो त रती हाणे वधीक रोध न कर। तुंहिंजो पति कामदेव श्री कृष्ण भॻवान जी कृपा सां रुक्मणी जे गर्भ मां प्रद्युम्न नाले सां पैदा थींदो। उतां संबर ॾेई खणी हुनखे समुंड में उछलींदो, पर मुंहिंजे वरदान करे हुनखे हिकु मछी थी वेंदी। उहा मछी हिकिड़ो मुहाणो शंबर ॾेई त वटि खणी वेंदो, उन मां प्रद्युम्न पैदा थींदो। तंहिं करे हे रत तूं हाल फ़िलहाल संबर दैत जे घर वञी रहो। प्रद्युम्न 12 साल जी उमिरि में संबर दैत खे मारे तोखे द्वारका खणी वेंदो। रत इहा ॻाल्हि ॿुधी मायावी रूप धारे शंबर जे घर में रहण लॻी। हर इच्छा सां कामदेव रुक्मणीअ जे गर्भ मां जनम वरितो। उन बालक जी शोभा सूरज ऐं चंद्रमा खे बि लॻी कंदड़ हुई। बोल श्री कृष्ण भगवान की। वासुदेव ऐं राजा उग्रसेन जोतिषियुनि खे घुराए हुनजी जनम खटी जोड़ाई। तॾहिं चयो त राजा ही बालक घणो बलवान थींदो ऐं को वक़्तु जल में रहणो पवंदुसि ऐं पंहिंजे दुश्मन खे मारे वरी अची तव्हां सां गॾिबो। तंहिं करे हुनजो नालो प्रद्युम्न रखो। वासुदेव पंहिंजे कुल जी रीत बजा आणे ख़ूब दान पुण्य कया। हिकु ॾींहुं नारद मुनीअ शंबर दैत खे वञी चयो त तुंहिंजो दुश्मन श्री कृष्ण जे घर प्रद्युम्न जे नाले सां पैदा थियो आहे। 12 वरे जी उमिरि में हू तोखे मारींदो। एतिरो थी नारद मुनी ब्रह्मलोक ॾांहुं रवानो थियो। शंबर दैत वीचार कयो त मां हाणे प्रद्युम्न खे खणी वञी समुंड में उछलायां थो, जिते हुनखे जानवर खाई खपाए छॾींदा। इहो वीचार करे शंबर हवा जो रूप धारे द्वारका में आयो ऐं रुक्मणी जे महल में वञी प्रद्युम्न खे जो अञा 18 ॾींहंनि जो ॼावल हो खणी वियो। थोरे वक़्त खां पोइ रुक्मणी बालक खे हिंदोरे में न ॾिठो ऐं रोदन करणु लॻी। सभई हेॾां होॾां ॻोल्हा करणु लॻा। अंतर्यामी कृष्ण सारो हाल ॼाणंदे बि कंहिंखे न ॿुधायो। होॾां शंबर दैत प्रद्युम्न खे समुंड में उछले पंहिंजे घर हलियो वियो। भोलानाथ जी कृपा सां प्रद्युम्न खे हिकु मछी ॾी वई। कुझु वक़्त खां पोइ उहा मछी हिकिड़े मुहाणे फसाई। माण्हू उहा मछी दैत ॾे खणी वियो। दैत उहा मछी वठी रत जे हवाले कई। मछीअ जे चीअण वक़्तु हुनजे पेट मां हिकु श्याम रंग जो मां सुंदर बालक जीअरो जाॻंदो निकितो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। मायावी रत शंबर दैत खां लिकाए हुन बालक खे पालण लॻी। तॾहिं नारद मुनीअ रत खे अची चयो त ही बालक तुंहिंजे पतीअ कामदेव जो अवतार प्रद्युम्न आहे। हिन जी माता रुक्मणी पिता कृष्ण भॻवानु आहे। मायावी रत भोलानाथ जा वचन यादि करे प्रद्युम्न खे साह खां बि वधीक सानण ऐं प्रीत सां पालण लॻी। चौपई प्रभु माया जो रंग रचायो, मछीअ मजार पति मिलायो। रत ॾाढो ख़ुशि थी दिलि में श्री कैलाशपति जा थोरा मञण लॻी। हिकु ॾींहुं दैत जी नज़र हुन बालक ते वञी पई। उनजी मनोहर मूर्ति ॾिसी शंबर मोहिजी रत खे चवणु लॻो त हिन बालक खे चङीअ तरह पालींदी कर। रती बि उनखे प्रेम सां पालण ऐं खेॾाइण कुॾाइण लॻी। दोरो साह खां वधीक साधण लॻी। रखी प्रीत प्यार वधण लॻो चंड बीज जा शोभ्या जो सरदार। जॾहिं प्रद्युम्न 10 सालनि जो थियो तॾहिं हिकिड़े ॾींहुं रतीअ खे चवणु लॻो त तूं मुंहिंजी माता थी मूंखे पतीअ वांगुरु छो थी ॾिसी।
प्रद्युमन कामदेव जो इहो चवण ॿुधी रती चवणु लॻी त पति ही छा था चओ, मां तव्हांजी स्त्री रती आहियां, तव्हीं मुंहिंजा स्वामी कामदेव आहियो। जॾहिं महादेव तव्हांखे टे नेत्र सां मारियो तॾहिं मां विलाप करणु लॻसि। मुंहिंजे विलापनि ते क्यास करे कैलाशपतिअ चयो त दौड़ो थींदो। रुक्मणीअ जे गर्भ मां प्रद्युमन कुमार संबर दैत तंहिंखे खणी विझंदो जल मंझार। एतिरो चई रतीअ मुंड खां वठी तारीख़ सां प्रद्युमन खे सम्झाई। उन ॾींहं खां वठी प्रद्युमन संबर सां दुश्मनी रखणु लॻो। रती चयो त स्वामी कैलाशपति जी कृपा सां मूं पंहिंजो मनोरथ पातो, पर रुक्मणी तव्हांजी माता ॾाढो दुखी थी गुज़ारे। तंहिं करे स्वामी तव्हीं संबर दैत खे मारे पंहिंजे माता खे सुखिजो। पर उन खां अॻे तव्हांखे हीअ ॻाल्हि ध्यान में रखणु घुरिजे त संबर दैत माया युद्ध में ॾाढो होशियारु आहे। तंहिं करे तव्हांखे बि माया युद्ध सिखणु घुरिजे। मायावती रती उन ॾींहं खां वठी प्रद्युमन खे माया युद्ध सेखारणु लॻी। 2 सालनि में प्रद्युमन उन युद्ध में होशियारु थी वियो ऐं हथियार हलाइण बि चङी तरह सिखियो। तंहिंखां पोइ प्रद्युमन संबर खां विढ़ण सां वध ॻोल्हणु लॻो। हिकु ॾींहुं प्रद्युमन ॿारनि सां रांदि कंदे संबर जे दरबार में वञी निकितो। तॾहिं संबर सभा में वेठलनि खे चयो त हिन बालक खे मूं पुटु वांगुरु हिन बालक खे मूं पुटु वांगुरु पालियो आहे। संबर जा इहे वचन ॿुधी प्रद्युमन चयो त हे दैत, मूंखे पंहिंजो पुटु न सॾ, मां तुंहिंजो दुश्मन आहियां। एतिरो ॿुधी संबर कावड़ी चवणु लॻो त कीअं बचा, तोखे मौत घुरिजे छा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। प्रद्युमन चयो त हे दैत, छा पुटनि खे को समुंड उछलाईंदो आहे छा? हे दुष्ट, मां साॻियो प्रद्युमन आहियां जंहिंखे तो समुंड उछलायो हो। कैलाशपति जी कृपा सां मां समुंड मां तुंहिंजे माण वास्ते बची आयो आहियां। तूं ईअं सम्झ त तो मूं नांग खे घर में पालियो आहे। हाणे मां तोखे ज़रूरु लॻींदुसि ऐं युद्ध वास्ते ललकारियां थो। प्रद्युमन जा अहिड़ा दिलि दुखाईंदड़ वचन ॿुधी संबर तलवार हथ में खणी चयो त बचा, हाणे पंहिंजे मददगारनि खे सॾु कर, ॾिसां त केरु थो तोखे बचाए। एतिरो थी संबर ॾेई त प्रद्युमन ते तलवार जो वार कयो। प्रद्युमन उहो वार घुसाए तलवार जो धक पंहिंजे ढाल ते रोकियो। संबर जी तलवार बि ॿ टुकर थी पई। बोल श्री कृष्ण भॻवान। तंहिंखां पोइ दैत अग्नि बाण छोड़ो। चो तरफ़ बाहि जा भभका वहणु लॻा। प्रद्युमन बाहि जा ओॾा ॾिसी घबराइजी न वियो। यकदमि जल बाण छोड़े हुनजो अग्नि बाण बेकार कयईं, जंहिं करे बरसाति पवणु लॻी। संबर वरी माया युद्ध करे पथर वसाइणु लॻो। प्रद्युमन ॿियो मंत्र पढ़ी पथरनि जी बरसाति बंदि कई। संबर घणेई हथियार हलाया, पर प्रद्युमन सां कंहिं बि तरह पुॼी न सघियो। तॾहिं संबर लाचार थी प्रद्युमन खे फासाइणु लॻो। केतिरो वक़्तु पाण में कुश्ती लड़िया ऐं वॼ वठी संबर प्रद्युमन खे खणी आसमान ॾे उॾाणो। उन वक़्तु प्रद्युमन तरार सां संबर जी सिसी कपे धड़ खां धार करे छॾी। संबर जे मरण करे चौधारी ख़ुशियूं खेलिजी वञो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। दौड़ो वेदन देवन चढ़ी विमान में कई गुल फुल जी गुलजार। हेमा पाप भॻो सभु पोइते हिकदमि खाई हार। दुष्ट जे मरण करे चौधारी आनंद मंगल छाइजो आहे। हर को कृष्ण नाम जी महिमा उचारणु लॻो। दैत जे नाश थियण खां पोइ मायावती रतीअ पाण खे 12 वरह जी सुंदर बालकी बणायो। प्रद्युमन ऐं रती विमान में चढ़ी रुक्मणी जे महल में अची वेठा। सभु स्त्रियूं प्रद्युमन जो सुंदर स्वरूप ॾिसी वाइड़ियूं थी वई। तॾहिं प्रद्युमन पुछियो त मुंहिंजा माता पिता किथे आहिनि? रुक्मणी प्रद्युमन जी सुंदर शोभा ॾिसी चवणु लॻी त वॾा भाग उन माता जा चइबा जंहिंजे गर्भ मां अहिड़ो सुंदर बालक ॼाओ आहे। हाय मुंहिंजो लाखो लाल प्रद्युमन जे हिन वक़्तु जीअरो हुजे हा त हिन बालक जी उमिरि जेतिरो ॾियां। इहो ख़्यालु करे रुक्मणी प्रद्युमन खे चवणु लॻी त दौरो कंहिंजो पुटु आहीं बचा। छा आहे तुंहिंजो नाम? जनम थियो जंहिं देश में 10 मूंखे सो गांव। श्री सुखदेव चए त राजा परिषद रुक्मणी जा इहे बोल ॿुधी प्रद्युमन जे दिलि में मातृ प्रेम जा उमंग लहरुनि वांगुरु टपाइजण लॻा। रुक्मणी जी खंबी अखि फसणु लॻी। उनजी ॿाहुनि ढिघो थी प्रद्युमन खे काबू करणु चाहियो त एतिरे में वासुदेव देवकी कृष्ण उते अची पहुतो। अंतर्यामी प्रभु सभु हार ॼाणंदे बि कुझु न कुझु संदसि इच्छा सां उन वक़्तु
नारद मुनि ते आयो। जंहिं प्रद्युम्न जो सारो हाल चई ॿुधायो। उन वक़्तु रुक्मणी जी ख़ुशीअ जी का हद न रही। संदसि ॿई ॿाहूं जेके भारत खे भाकुर में पाइण लाइ तड़फी रहियूं हुयूं ऐं चप चुमण लाइ चकोर वांगुरु छाल मारे रहिया हुआ, तन पंहिंजी दिलि मुराद पूरी कई। रुक्मणी प्रद्युम्न खे हंज में खणी मिलण ऐं पेशानी चुमी वार वार बलहार वञण लॻी। वरी जे ख़बर पए त हीअ नंढड़ी बालकी संदसि स्त्री आहे, पोइ त कपिड़नि में फुली न समाई। रतीअ खे बि सीने सां लाहे भाकुर पाए गदगद थियण लॻी। तंहिंखां पोइ प्रद्युम्न ऐं रती वासुदेव देवकी श्री कृष्ण ऐं ॿियनि वॾनि खे पेरे पई मिलिया। प्रद्युम्न ऐं रतीअ जे अचण जी ख़बर ॿुधी सभई द्वारकावासी नर नारी ॿुढा ऐं ॿार डुकींदा उते आया। दौरो नर नारियूं बलहार थियनि ॾिसी ॿिन्हिनि जो रूप हेमा बिना ॾिठे दिलि न हले अहिड़ो रूप रूप। तंहिंखां पोइ वासुदेव प्रद्युम्न ऐं रतीअ जी शादी ख़ूब धूमधाम सां कई। जहिड़ी तरह हुननि जे दिलि जी आश परमात्मा पूरी कई, तीअं शान सभ जी पूरी करे। बोल श्री कृष्ण भॻवान की। बोल